सिंध जी तरक़ी लाइ रुगो तइलीम काफ़ी आहे या इख़लाक़ी ऐं फ़िक्री शऊर बि लाज़मी आहे? ॾिसो पहिरीं शइ आहे त असां जंहिं शइ खे तइलीम चऊं था, असां जंहिं शइ खे तइलीम चऊं था, मिसाल तौरु असांजो ॿारु पढ़ी लिखी सघे थो, इहो तइलीम जो हिकिड़ो जुज़ आहे, हिसो आहे। सही। त तव्हां लिखी सघो था, पढ़ी सघो था, या तव्हां अंग्रेज़ी ॻाल्हाए सघो था, या तव्हां फ़ारसी ॻाल्हाए सघो था, तव्हां अरबी ॻाल्हाए सघो था। हा, इन ॿोलियुनि में जेको इल्मु आहे आया उहो तव्हां वटि आहे या कोन्हे। यानी अंग्रेज़ी जेकॾहिं तव्हां पढ़ो पिया त अंग्रेज़ी जे अंदरि जेतिरो बि साइंस ते कमु थियलु आहे, जेतिरो फ़िक्रनि फ़लसफ़नि ते कमु थियलु आहे, छा उनखां तव्हां आशिना आहियो या कोन आहियो? तव्हां सिर्फ़ु अंग्रेज़ी लिखी पढ़ी सघो था। असां वटि जेका तइलीम हले पई उनखे इहो कयो दफ़ा छोकिरो फर अंग्रेज़ी ॻाल्हाए, सही, ज़बरदस्त अंग्रेज़ी ॻाल्हाए। हाणे उन छोकिरे जे तइलीम जो जेको जोहर आहे उहो तव्हांजी अमली ज़िंदगी आहे। उनमें अख़लाक़ियात केतिरी पैदा थी, उहो अदब उनमें केतिरा, फ़िक्र उनमें केतिरा पैदा थियो, तहक़ीक़ करण जी जुस्तजू हुन में केतिरी पैदा थी, हुन अॻियां कहिड़ियूं तहक़ीक़ूं कयूं, नयूं इजादातूं जेको दिमाग़ चुको आहे। त असांजो जेको हीउ तइलीमी सिरिश्तो आहे उन जो जेको माज़ी खे असीं कंगालींदासीं त असां अञा ताईं को वॾो साइंसदान का नई इजाद, नओं को फ़िक्र, को फ़लसफ़ो मैदान में न आणे सघिया आहियूं, जंहिंजे करे असां दुनिया में शोहरत हासिलु करियूं। अॼु असां को जर्मन जो जेको आहे साइंसदान खे इस्तेमालु पिया करियूं, कंहिं मामले में असीं अमेरिकन जेको आहे साइंसदान खां चाइना जो टेक्नोलॉजी खे इस्तेमालु, टेक्नोलॉजी कंहिं कढी? टेक्नोलॉजी पाण त कोन्ह ठही, दिमाग़नि जो इस्तेमालु थियो। बिल्कुलु। उन्हनि शयूं ईजाद कयूं। लाइट बल्ब माण्हुनि ठाहिया, पाण त कोन्ह ठहियो लाइट, न को बल्ब, न को ग्रामोफोन, न को फलाणियूं शयूं, रेडियो या हीअ या कंप्यूटर, इहे सभु माण्हुनि उन दिमाग़नि खे ज़ोर ॾिनो, उनजे दिमाग़नि जी इजादूं। असांजी तइलीम अञा इन क़िस्म जो माण्हू अञा कोन्ह पियो निकिरे। सही। हाणे असांखे इहो ॾिसणो पवंदो त असांजी तइलीम में कहिड़ा कहिड़ा फॉल्ट आहिनि। छा पढ़ाई जो तरीक़ो सही आहे या कोन आहे? छा असीं जेके बुक्स पढ़ूं था उन सां पढ़ंदड़ ॿारु जेको आहे सो साइंसदान थी सघे थो या कोन थो थी सघे? इहे उहे सुवाल आहिनि जेके थियणु घुरिजनि। त तइलीम जेका आहे पढ़ंदी सिंध, वधंदी सिंध। हाणे हिन वक़्तु पढ़ियल लिखियल सिंध जेका आहे, तव्हां मिसाल तौरु पाण एरिगेशन डिपार्टमेंट खे वठूं था, इहे 600 लख क्यूसिक पाणी हींअर वियो पिए दरिया में, समुंड में। सही। असां वटि रोटेशन ख़तमु कोन थी, टोटल पढ़िया लिखिया वेठा आहिनि, दारोगे खां वठी इंजीनियर खां वठी चीफ इंजीनियर ताईं सभु पढ़िया लिखिया वेठा आहिनि। जॾहिं त असांजी मईशत जी रीढ़ जी हॾी पाकिस्तान जी उहा आहे ज़राइत। उनजे निज़ाम खे हेतिरे पाणी जे मौजूदगी में बि पहुचायो न पिया सघनि। इहे सभु माण्हू पढ़ियल लिखियलनि खे पुछे थो त आउं इंजीनियर आहियां, आउं जेको डायरेक्टर आहियां, मूं हिन में PhD कई आहे। बाबा तो PhD कई आहे, तोखां वाटर ताईं पाणी नथो पहुचे, तुंहिंजी इन PhD खे असीं छा कंदासीं? कंदा बंदासीं छा? जॾहिं त पाणी बि मौजूदु आहे। हा, त इहो हूंदो आहे तइलीम जो अमल जेको आहे उहो तइलीम जो जोहर हूंदो आहे। सही। तव्हां वटि सर्टिफिकेट केॾो बि हुजे, PhD कयल हुजे, फलाणी शइ में, फिलासफ़ी में, फलाणी शइ में, पछाड़ी अचे तव्हांखे कुझु बि न, माना अमली मैदान में काग़र जे तव्हां वटि पियो आहे, त उहो काग़र जेको आहे उहो किरदारु अदा कोन कंदो, डिसीशन काग़ज़ कोन कंदो, सर्टिफिकेट कोन कंदो, डिसीशन तव्हां वठंदो हालात खे ॾिसी। बिल्कुलु। तइलीम उहा आहे जेका तव्हांखे हालात जे मुताबिक़ फ़ैसिले करण जी सलाहियत पैदा करे। सही। असां वटि फ़क़्दान इन शइ जो आहे। असां वटि पढ़िया लिखिया माण्हू, बाबा जज वेठा आहिनि, नज़रिए ज़रूरत, बाबा इहो सुप्रीम कोर्ट जेको जज हो हुनजो नज़रिए ज़रूरत आहे। हीअ जेको आइन खे तहोबाला करण जे लाइ हिकु तइलीम जो पढ़ियल लिखियो माण्हू खे फ़ैसिलो ॾे। हीअ ग़रीबनि सां, मिसकिननि सां जेका आहे उहो सॼो ॾींहुं महिनत करण जे बावजूदु उनखे उनजो सिलो छो नथो मिले? उहा असांजा सभु पढ़िया लिखिया माण्हू पिया कनि। हीअ पोजत माण्हू त जेको आहे जेको ज़िंदगी हलाए थो उहो पियो। सही। बुनियादी शयूं कलेक्ट त उहो थो करे, भाॼियूं उहो थो पोखे, उनखे पन करे पटे थो, मार्केट में आणे थो, टमाटो हिकिड़ो पटे थो, हिकिड़ी वेहर करे थो बसर जी, हुन हिकिड़ी ॻंढ खे कटे थो, वरी उनखे करे थो, वरी उनखे मार्केट में खणे थो, ऐं पछाड़ी शाम जो उहो करजी रहियो आहे। ऐं उहे माण्हू जेके इन तइलीम जे इल्म खे मनी चालाकी जो ज़रियो बनाए ऐं ॿियनि माण्हुनि खे जेको आहे फुरलुट पिया कनि, उहे दुनिया खरपती थी विया आहिनि, अरपती थी विया आहिनि। सही। त अहिड़ी तइलीम जेका आहे उहा तइलीम को फ़ाइदो कोन्हे नीतमाई। सही। पर पढ़ंदी सिंध, वधंदी सिंध तॾहिं जॾहिं उहा तइलीम सही तइलीमी नतीजा ॾे जेकी इज्तमाही फ़ाइदनि जे लाइ सोच पैदा करे। सही। इनफ़रादियत मां निकिरी वञे माण्हू, फ़र्द पंहिंजी ज़ात मां निकिरे, माण्हुनि सां गॾिजी वञे ऐं उनखे इहो इल्मु अची वञे त जेसि ताईं सॼो मुल्क ख़ुशहाल न थींदो तेसि ताईं मुंहिंजी अकेले जी ख़ुशहाली जेका उहा घणो वक़्तु बरक़रार न रहंदी। बिल्कुलु। इज्तमाही सोच में इहो फ़र्क़ु आहे त हा
जेकॾहिं हिकिड़ो वणु अकेलो कंहिं जण में बीठो आहे त उहो हवा उन कॾहिं बि किराए सघंदियूं, पर जेकॾहिं हुड़ी पैदा थी वञे, हिकिड़ो ॿेलो पैदा थी वञे त उहो सवन तूफ़ान सां मुक़ाबिलो करे सघे थो ऐं हुनखे कहिड़ो खोड़े कोन थो सघे। त बुनियादी तौर ते तइलीम जो नतीजो इहो आहे जेको असां वटि उन अंदाज़ में निकिरे कोन पियो। सही।